अस्सलाम वालेकुम दोस्तों। माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में खुश आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे सेखारींदुसि फॉर्मेट्स जेको नंबर फॉर्मेट्स हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, कहिड़े कम जो यूज़ थिए थो। दोस्तों ये जेका वैल्यू असां जेका बि हिन में टाइप कंदा आहियूं त एक्सेल उन खे कंदो आहे, कैलकुलेशन वग़ैरह कंदो आहे, तो कहिड़े हिसाब सां बिहेव करे थो। सपोज़ हाणे असीं ही जेको आहे वैल्यू आहे या इन जो ज़ाहिर पाण में जेको टेक्स्ट आहिनि, हे टेक्स्ट खे त पाण में ज़र्ब मल्टीप्लाई या एडिशन त नथी करे सघे, लेकिन जॾहिं त हिननि खे ही करे थो, असल में ही जेका वैल्यू आहे इन खे ही कंसिडर करे थो हिकिड़ी डेटा टाइप जी बेस ते। त ही छा आहे, जनरल फॉर्मेट आहे। आहिनि अंग आहिनि, लेकिन जनरल में अंग ऐं टेक्स्ट ये सभु जनरल में अची वञनि था, त ही एज़ अ जनरल इनखे बिहेव कयो थो। मथां मथां ॾिसो हिते फॉर्मेट असांखे ॾेखारे थो। त हाणे ही जनरल फॉर्मेट आहे न, ही जनरल फॉर्मेट आहे। त हिन खे जेकॾहिं असीं ही परसेंटेज आहे, जेकॾहिं असीं परसेंटेज में असीं जेकॾहिं हिनखे कन्वर्ट कंदासीं, चेंज कंदासीं, त पोइ असांजे लाइ वधीक आसानी थी वेंदी कंहिं कैलकुलेशन जे लाइ। असांखे परसेंटेज जेकॾहिं कंहिं शइ जो मालूम करिणो हुजे, असीं जस्ट हिते हिन सेल जी जेका नेचर आहे उहा असीं चेंज करे छॾींदासीं। ॾिसो ही जनरल आहे न, जनरल खे असीं जेकॾहिं चेंज कंदासीं परसेंटेज में, त पोइ हिते हाणे छा शो थिए पई, ॾिसो परसेंटेज शो थिए पई। वरी ड्रॉप डाउन में असीं जनरल में कयूंसि था, त हिन जी बाय डिफ़ॉल्ट हर सेल जी जेका डेटा टाइप आहे या जेका नेचर चऊं असीं जनरल में हूंदी आहे। जेको असीं टाइप कंदा आहियूं नंबर वग़ैरह सभु जनरल में टाइप थींदो आहे। त असीं हिन खे परसेंटेज खे चेंज कंदासीं हिन में परसेंटेज में। हाणे ॾिसो हाणे असांखे यानी 100 सां जेको आहे मल्टीप्लाई करण जी या डिवाइड जी ज़रूरत ई कोन्हे। ही परसेंटेज एज़ हूंदो ई 100 बेस ते आहे। असीं हिन खे जेकॾहिं सम कंदासीं, ऑप्टेन खे डिवाइड कंदासीं मैक्समॉक में, छो त ॾिसो परसेंटेज असांजो जेको फॉर्मेट परसेंटेज आहे त ऑटोमेटिक हिन असांखे कन्वर्ट करे ॾिनो परसेंटेज में। हालांकि हिनखे असीं हिनखे डिवाइड जेकॾहिं कंदासीं नॉर्मल वे में, जनरल में, ॾिसो ही जनरल आहे न, जनरली हिनखे करे ॾिसोसि सम। ये असां फॉर्मेट परसेंटेज में चेंज नाहे कयो, हिन खे डिवाइड कंदासीं हिन सां, त असांजो आंसर अचे पियो 0.65, जेको सही में परसेंटेज न आहे। लेकिन परसेंटेज मीन्स 100 सां मल्टीप्लाई करण जे लाइ त हिन परसेंटेज फॉर्मेट जी चेंज करण जे करे, डेटा टाइप जे चेंज करण जे करे, परसेंटेज जे करे हिन ऑटोमेटिक असांखे एक्यूरेट परसेंटेज बि ॾिनो ऐं उनजी असांखे निशानी बि ॾेई छॾी। हाणे हिनखे साॻी हेठि खणी वञो, ही ॾिसो हाणे हिन ख़बर आहे असांखे त परसेंटेज आहे न, त जेके अॻु में जेके आया पे जेके टुका ॾाही खां पोइ जेके अंग आया पिया, ॾिसो ॾाही फॉर्मेट में असांखे न पियो ॾिए। हाँ, ये जेके डेसिमल आहिनि, डेसिमल खां पोइ ॾिसो केतिरा हिन में जेके से आहिनि अॻियां अंग बि आहिनि, लेकिन परसेंटेज में छो त डेसिमल जी ज़रूरत न आहे, उन करे असांखे एक्यूरेट असांखे खपे असांखे परसेंटेज डेटा टाइप। हाणे ॾिसो किथे बि ॾाही वग़ैरह कुझु बि न आहे, असांखे परसेंटेज में ई ॾिनो आहे असांखे। अहिड़े हिसाब सां ॿियूं बि डेटा टाइप्स आहिनि। जेकॾहिं असीं हिते ॾिसो डेट लिखंदासीं, मसलन 1 जनवरी 2019 लिखूंसि था, त हिन असांखे कहिड़े फॉर्मेट में ॾिसो कस्टम में चेंज करे ॾिनो। इनखे असीं जेकॾहिं डेट में आणींदासीं, हिनखे असां ओपन कंदासीं, कहिड़ी डेट, शॉर्ट डेट, ॾिसो 1/1/2019। लॉन्ग डेट में ॾींदासीं त असांखे ॾिसो छा शो कराए पियो, ॾींहुं बि ॾेखारे पियो, जेको महीनो बि शो कराए पियो, डेट, उनखां पोइ हीउ जेको आहे असांखे साल ॾिए पियो। दोस्तों एक्यूरेट ही जेका डेट जो कंप्यूटर घणो करे असां यूज़ कंदो आहे, इहो हूंदो आहे US बेस ते। त डेट ॾिसो जेकॾहिं शॉर्ट डेट में असीं करायूं था त फर्स्ट में छा शो करायो आहे, फर्स्ट में मंथ, मिडल में डेट ऐं लास्ट में जेको आहे असांजो साल, यानी कि US फॉर्मेट में करे थो। त असीं डेट जेको लॉन्ग डेट में जेकॾहिं शो कंदासीं, सॼो लॉन्ग डेट में ॾिसो शो कराए थो। इहो आहे डेट फॉर्मेट अची वेंदो। डेट फॉर्मेट खां पोइ करंसी फॉर्मेट छा हूंदो आहे, जेकॾहिं असांजो हिसाब किताब सॼो अमाउंट और पैसे जे बेस ते हूंदो आहे, त असीं हुनखे करंसी में कन्वर्ट कंदासीं। सपोज़ जेकॾहिं असां हिते लिखियो आहे 300, ॾिसो हाणे 300 में जेकॾहिं करंसी में चेंज कंदासीं न, ॾिसो हीअ अकाउंटिंग में चेंज कंदो, असां करंसी में चेंज कंदासीं, ॾिसो करंसी में, त पोइ हीअ घणा डॉलर शो करे थो। असल में हिन वटि US बेस ते करंसी में जेको सिंबल आहे उहो अचे डॉलर थी। असीं अकाउंटिंग में हिनखे चेंज करे PKR में बि चेंज करे सघूं था। तव्हां अकाउंटिंग में, ठीकु आहे, इनखे हम कस्टम में अॻिते तव्हांखे हींअर ॿुधायां थो थोरी देरि में ई तव्हांखे।
ही असीं अची वियासीं हाणे अकाउंटिंग फॉर्मेट में। हाणे जनरल नंबर फॉर्मेट जेकॾहिं असीं कयूंसि था, हीअ ॾिसो हीअ आहे, ठीकु आहे। 300 खे असीं चेंज कयूं था नंबर फॉर्मेट में, त पोइ ॾिसो छा शो कंदो, असांखे डेसिमल शो कराए पियो, यानी 300.00 मीन्स 2 अंक अञा ॿिया बि जेको सो ही कराईंदो, शो कराईंदो। सो असां डेसिमल ही बेसिकली ही नंबर फॉर्मेट आहे। अच्छा, नंबर फॉर्मेट में डेसिमल जेका आहे न, ही पोयां जेके डेसिमल जे बैक साइड ते जेके बि माना अंग आहिनि, 10 खां अॻियां अंग आहिनि, उनखे असीं घटाए बि सघूं था, वधाए बि सघूं था। हीअ ॾिसो डेसिमल डिक्रीज़ आहे, इंक्रीज़ ॿई आहे। ॾिसो डिक्रीज़ डेसिमल, ॾिसो डिक्रीज़ थियल आहे, इंक्रीज़ डेसिमल। जेतिरा तव्हां डेसिमल, जेकॾहिं तव्हां कंहिं शइ जो तव्हांखे आंसर जेको अचे पियो डेसिमल में अचे पियो, तव्हां उनखे डिक्रीज़ या इंक्रीज़ करे सघो था। सपोज़ असीं जेकॾहिं वरी साॻी हितां खां करूंसि था, हिन पासे वारा असां केतिरो करूं था, 10 मार्क्स डिवाइड मैक्स मार्क, मल्टीप्लाई 100 बि करे था छॾियूंसि, छो त हिन में डेसिमल आया हो, उन करे तव्हांखे डेसिमल ते ॿुधायूंसि था। हाणे ॾिसोसि हाणे ॾिसो केतिरा डेसिमल्स आहिनि, त इन डेसिमल्स खे असीं डिक्रीज़ था करियूंसि। ॾिसो हिकिड़ो डिक्रीज़, 2 डिक्रीज़, जेतिरो तव्हांखे डेसिमल पॉइंट खपनि, इंक्रीज़ खपनि, हीअ डबल अची वेलो, डेसिमल डिक्रीज़ करणो तव्हां डिक्रीज़ थी वेलो, त इहो अची वेलो। बेसिकली परसेंटेज में असांखे वॾो फ़ाइदो ॾिए थो उनखां अलावा। अच्छा, ॿियो जेकॾहिं असांखे नंबर फॉर्मेट में सपोज़ असां लखनि करोड़नि में हिसाब आहे, आई थिंक 12,65,700, हाणे हिन फॉर्मेट में असां कयो आहे, लेकिन असां छा यको अंग लॻो हूंदो आहे, असीं चाहियूं था त हिनखे कॉमा हिनखे सेपरेट करे, त हीअ ॾिसोसि असांखे कॉमा सेपरेट करे ॾिनो, जस्ट कॉमा ते क्लिक करण सां, ठीकु आहे। कॉमा स्टाइल में आहे, हीअ सॼो असांजो कॉमा स्टाइल में आहे। हाणे ॾिसोसि कॉमा स्टाइल में छा आहेसि जो हीअ असांखे शो कराए पियो, हीअ शो कराए पियो बेसिकली वरी बि US फॉर्मेट में मिलियन ऐं बिलियन में शो कराए पियो। असां डेसिमल डिक्रीज़ करे सघूं था, हीअ डेसिमल डिक्रीज़ कयोसीं, असां सभिनी खे सिलेक्ट कंदासीं, डेसिमल डिक्रीज़ करे छॾियोसि, ॾिसोसि इंक्रीज़ करे डिक्रीज़ करो। लेकिन हीअ फॉर्मेट कहिड़ो आहे, हीअ कस्टम फॉर्मेट आहे। कस्टम छो त असां पंहिंजो कॉमा फॉर्मेट कयोसीं, हीअ नंबर फॉर्मेट जेकॾहिं कंदासीं त नंबर फॉर्मेट में डेसिमल ईंदी आहे लाज़मी। अहिड़ी साॻी बेस ते असां फ्रैक्शन फॉर्मेट में बि असीं जेको हिनखे ॾेई छॾियूं था, माना जेकॾहिं अणपूर में को बि लिखणु चाहियूं था, ॾिसो 1/2, हाणे हिते असां लिखियोसीं 1/2, त हिननि खे छा में करे छॾियो, हिन असांखे डेट ॾेई छॾियो 2 जनवरी, 1/2 मीन्स 1 हिन मंथ खे जेको कंसिडर कयो, 2 हिन जेको डेट खे ॾेई छॾियो 1/2। एक्सेल जेको आहे हुनखे सम्झो थी डेट आहे, लेकिन असां चऊं था डेट कोन्हे, ही फ्रैक्शन आहे, फ्रैक्शन मीन्स अणपूर आहे। ॾिसो हाणे जॾहिं अणपूर में हिते फॉर्मेट में चेंज करे 1/2 करियोसि, त उहो ई शो कराए पियो। फॉर्मेट असांखे जेको सॼो आहे, ॾिसो जेको असां लिखणु चाहियूं था 3/4 6/9, ॾिसोसि जेको असांखे कॾहिं कॾहिं असांखे ज़रूरत पवंदी आहे त असां चवंदा आहियूं हिते बाक़ाइदा अणपूरी ते शो थियनि, फ्रैक्शन सां शो थिए, लेकिन एक्सेल में न शो कंदा आहिनि। करे जो सेल जी जेका नेचर आहे असांखे चेंज करणी पवंदी, जीअं डेटा टाइप चेंज करणी पवंदी, हीअ असां चेंज कयोसीं फ्रैक्शन में, त असांखे फ्रैक्शन में शो कराए पियो। अच्छा, हिन खां अलावा डेटा टाइप, अच्छा साइंटिफिक नोटेशन में बि डेटा जेको चेंज करे सघिजे थो, इहे फिज़िक्स में केमिस्ट्री में वग़ैरह में हूंदा आहिनि। हाणे ॾिसो हीअ असां हिकिड़े क़िस्म में लिखियोसीं साइंटिफिक नोटेशन में, हिनखे असां हीअं था करे छॾियोसि। हाणे साइंटिफिक नोटेशन में हिन जेको असांखे खयों अथसि, अहिड़े हिसाब सां तव्हां डेटा खे चेंज करे सघोसि था। हा, त मूं हिते ॻाल्हि पई की करेंसी जी अकाउंटिंग बेस ते, ठीकु आहे। त अकाउंटिंग असीं चऊं था त असांखे जेका बि असां वैल्यू आहे असांखे न, उहा छा में शो थिए पाकिस्तानी रुपीज़ में। साइंटिफिक नोटेशन में असां हिनखे चेंज कंदासीं अकाउंटिंग में। हाणे असीं हिनखे वञूं था कस्टम में, ठीकु आहे, जो असीं मोर में न, ठीकु आहे, लिखो मोर नंबर फॉर्मेट्स तव्हां वञो त तव्हांखे हिक खां वधीक ऑप्शन अची वेंदा। हीअ अकाउंटिंग आहे, अकाउंटिंग में ॾिसोसि हीअ ॿुधाए पियो डेसिमल पॉइंट तव्हांखे घणा रखणा आहिनि, 2 आहिनि, असीं नथा रखणु चाहियूं, कुझु बि न आहे, त ओके लीव इट हिनखे। लेकिन बेसिकली जेको जे हिसाब किताब में जॾहिं पैसे जो हूंदो आहे तॾहिं असांखे डेसिमल पॉइंट रखणा पवंदा आहिनि। अच्छा, हितां सिंबल मां तव्हां सर्च करोसि PKR या टाइप करोसि PK, कीबोर्ड में लॻाओसि PK, सो PK, हाणे PKR ॾिसो शो कराए पियो पाकिस्तानी रुपीज़ घणा, 2000 पाकिस्तानी रुपीज़। प्लेटफॉर्म में सॼो हिनखे कुझु 2 टे सेल हिनखे असीं चेंज था करियूंसि। हाणे असीं जका पे ते लिखंदासीं सेल PKR सॼो असांखे ॾे पियो, टोटली असांखे ॾे पियो। असीं जस्ट हिन में टाइप करियोसि 100 थो टाइप करियां, ॾिसो PKR ऑटोमेटिक लिखियलु ईंदो। जेकॾहिं हिनखे 1000 थो लिखांसि, ऑटोमेटिकली हुनखे PKR में चेंज करे छॾियो 10,000 में, ठीकु आहे। जेको बि 5000
ॾिसो 5000 PKR में कयसि, उनखे फ़िलहालु कामा में बि सेपरेशन उहो बि ॾेई छॾियसि। त इहो असां जॾहिं अकाउंट पैसा वग़ैरह लिखंदा आहियूं असांखे न, तॾहिं असांखे इन जी अकाउंटिंग जी ज़रूरत पवंदी आहे PKR में। त दोस्तो इहे नंबर फॉर्मेट्स हूंदा आहिनि। मोर में तव्हां कस्टम डेट में बि तव्हां जेको सो करे सघो था। सपोज़ असां हाणे हिते कुझु डेट जेके आहिनि हिते लिखूंसि था। सपोज़ हिते असां 2 फरवरी 2019 आई न आहे होणी, लेकिन असीं लिखी था छॾियूंसि 3 जनवरी 2018 6 दिसंबर 2018 etc। अच्छा, हाणे हीअ ॾिसो, हीअ डेट आहे न, असीं लॉन्ग डेट शॉर्ट डेट में असीं कस्टम डेट में बि जेको ॾेई सघंदा आहिनि के। मोर में वञोसि, हिते तव्हांजी डेट फॉर्मेट में कहिड़े फॉर्मेट में तव्हां चाहियो था। D मीन्स डेट, M मीन्स मंथ, Y मीन्स ईयर। ॾिसो D डे ॾेखारे प्लस मंथ में घणा आहिनि, 2 फॉर्मेट में ॾेखारे। ओके करियोसि। ॾिसो 2 फरवरी, जस्ट इन 2 फरवरी 2018 जेको हिन लिखाए छॾियो। वरी तव्हां मोर में वञोसि, तव्हां चाहियो था मंथ एंड ईयर शो कराए, MM एंड YY शो कराए। ॾिसोसि जस्ट मंथ एंड ईयर शो कराई आहे, लेकिन हिनमें आहे कोन, डेट आहे कोन। वरी तव्हां चेंज करो, ॾिसो कहिड़ी डेट तव्हां फॉर्मेट तव्हांजे पाण जे हथ में आहे। ॾिसो DMY सभु शो कराईंदो, या मंथ डेट। इन खां अलावा बसि इहे फॉर्मेट्स आहिनि डेट मंथ्स या मंथ डेट एंड ईयर, जंहिंमें हीअ जेको HM इहो असांखे टाइम शो कराए थो, HMM इहे असांखे टाइम शो कराए थो। बाक़ी हीअ फॉर्मेट आहिनि, कस्टम जा फॉर्मेट हीअ आहिनि। हीअ असांखे लॉन्ग फॉर्मेट में करे छॾियो, या ऑलरेडी लॉन्ग फॉर्मेट में हिते असां वटि अवेलेबल आहे। ठीकु आहे, उमेद त तव्हां हीअ नंबर फॉर्मेट्स जो सिस्टम सॼो सम्झी विया हूंदा।